सिंध आबादगार बोर्ड जे ज़िले खैरपुर जे अॻवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शुगर मिल्स इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे। अॻवाननि इमदाद हुसैन सेतो, शेर मोहम्मद शाहानी ऐं चौधरी असगर अली चयो त मिल्स इंतज़ामिया आबादगारनि सां मुसलसल नाइंसाफ़ियूं करे रही आहे। हुननि ॿुधायो त कणिक जो सही रेट आबादगारनि खे न ॾिनो वियो। जिन आबादगारनि खां कणिक वरिती वई उन्हनि खे पैसा वक़्त ते ऐं सही नमूने अदा न कया विया। कमनि जो अघु बि घटि ॾिनो पियो वञे। गुज़िरियल साल जे कमनि जी पेमेंट अञा ताईं मुकमल न कई वई आहे। कमनि जी नॉन वैराइटी जी आड़ में नाजाइज़ कटौतियूं करे आबादगारनि खे माली नुक़सान पहुचायो पियो वञे। हुननि लाॻापियल इख़्तियारनि ख़ुसूसन केन कमिश्नर खे अपील कई त आबादगारनि सां थियल इन नाइंसाफ़ियुनि जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं हिननि जा मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में सिंध आबादगार बोर्ड एहतिजाजी हिकमत अमली इख़्तियार कंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची